Welcome to Time News Studios. You are watching 1 p.m. Bulletin. पंजाब की राजधानी लाहौर में पीडीएम तरफा पावर शो लाए तैयारियों मुकम्मल। मीनार पाकिस्तान ग्राउंड ते पिंडाल तैयार, हज़ारनि जी तादाद में कुर्सियों रखियल। जलसे की सिक्योरिटी जा इंतजाम JUI कारकुनन हवाले। पंजाब, सिंध, बलोचिस्तान और KP के मुख्तलिफ इलाक़नि मां निकतल काफ़िला जलसे गाह पहुंचण जो सिलसिलो जारी। मौलाना फजल रहमान, बिलावल भुट्टो ज़रदारी और मरियम नवाज़ रैली की सूरत में जलसे गाह लाए पहुंचंदा। जलसे के खिताब दौरान PDM क़यादत तरफा हुकूमत मुखालिफ तहरीक के बे मरहले लॉन्ग मार्च और इस्तीफ़ाउन बाबत अहम ऐलान जा इम्कान। PDM सरबराह मौलाना फजल रहमान जो चमड़ा है तो एम्पायर की आंगुर न पर आवाम की जिदोजहद ते यकीन रखूं था। मीनार पाकिस्तान ग्राउंड ते जलसे आडो हुकूमत जूं समूरियूं रुकावटूं हटायूं वेंदियूं। नाजायज़ ऐं नाअहल हुकूमत जो ख़ात्मो सॼे मुल्क जो आवाज़ बणिजी चुको आहे। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त PDM सेलेक्टेड हुकूमत के घर भीड़ो करण बाद ही साह पटींदी। सेलेक्टेड के भॼाइण जो वक़्तु अची वियो आहे। नवाज़ लीग जी मरकज़ी नायब सदर मरियम नवाज़ जो चवणु आहे त अवाम समूरियूं रुकावटूं तोड़े लाहौर जलसे में शिरकत कंदो। हाणे कुझु बि थिए हुक्मराननि खे एनआरओ न ॾींदासीं। लाहौर जलसे आडो के भी रंडकूं न रखियूं आहिनि। ॾिसण चाहियूं था तो ऑपोजिशन के तिरनि में केतिरो तेल आहे। पंजाब के वॾे वज़ीर जे ख़ुसूसी मामन फिरदौस आशिक अवान जो चवणु आहे त थ्रेट अलर्ट्स की बुनियाद ते पंजाब हुकूमत जलसे की इजाज़त न ॾियण जो फ़ैसिलो कयो हो। पंजाब में किथे भी कंटेनर्स न रखिया आहिनि ऐं नई रस्तनि खे बंदि कयो आहे। पंजाब के सूबाई वज़ीर फ़याज़ुल हसन चौहान PDM के जलसे में 50,000 कुर्सियों भरण जो चैलेंज ॾींदे चयो आहे त 50,000 कुर्सियों भरजी वयूं त सियासत के अलविदा करे छॾींदुसि। मिक्स अचार पार्टी नाटक बंद करे ऐं करप्शन जो हिसाब ॾे। लाहौर में मरियम नवाज़ की रैली दौरान जीअरो शींहं वठी वञण ते 2 ॼणा गिरफ़्तार। वाइल्ड लाइफ खाते की टीम शींहं खे बि तहवील में वठण बाद चिड़ियाघर मुंतकिल करे छॾियो। इख्तियारियुनि जो चवणु आहे त जवाबदार इमदाद पंहिंजी गाॾीअ ते शींहं जी नुमाइश कई। अहिड़ो अमल कानून की भञकड़ी आहे। इमदाद सूदो 5 जवाबदारनि ते 80,000 रुपया ॾंड। नवाज़ लीग की मरकज़ी तर्जुमान मरियम औरंगज़ेब जो चवणु आहे त पार्टी क़यादत सख़्ती सां हिदायत कई आहे त शींहं या ॿियो को जानवर जलसे में न आंदो वञे। इहो तरीक़ो कानून मौजूब न आहे। वॾो वज़ीर मुराद अली शाह तरफा इस्तीफ़ाउन जमा कराइण वारे मरहले में ओचितो अमरीका रवानगी नवां बहस छेड़े छॾिया। ज़रियनि जो चवणु आहे त वॾो वज़ीर मुराद अली शाह इलाज ख़ातिर अमरीका वियो आहे। वफ़ाक़ी वज़ीर शेरी मज़ारी वॾे वज़ीर जे अमरीकी दौरे ते तबसरो कंदे चयो आहे त मुराद अली शाह ज़ाती एजेंडा ते अमरीका वियो आहे। लॻे थो त मुस्तक़बिल में अमरीका रहण जी तयारी पियो करे। कोरोना की सूरत हाल ऐं पार्टी तरफा इस्तीफ़ाऊं घुरण दौरान मुराद अली शाह जे अमरीका वञण सां सवाल पैदा थियनि था। PDM में इतफाक़ बाद पीपल्स पार्टी के चूंडियल नुमाइंदनि तरफा इस्तीफ़ाऊं पेश करण जो सिलसिलो जारी। पीर ऑफ रानीपुर अहमद रज़ा शाह भी पार्टी क़यादत ॾांहुं इस्तीफ़ाऊं आणे छॾी। गुज़िरियल ॾींहुं भी 15 खां वधीक PP MNAs ऐं MPs इस्तीफ़ाऊं पेश कयूं। सुता पिया त ॿार लुड़ थिया वञनि था। पाण मसाला भेणी आया पाण मिटियूं माइटियूं कयूं अलाए छा थियण त पिणु थोई पोइ लठियूं कुआरियूं न फेर होॾो बि हलिया। पोइ ईअं वरी मां छोकिरो बसि किरियल ॾिठो बसि ईअं ये रोडों बीठी वो रोडों बीठी है जब विच में ॾिठो त ॿिन्ही खनि सिधियूं हली माण्हू जलींदा पिया विच में बीठो अचो त हलाए त बि न मुड़िया बसि। शादीशुदा 4-5 ॿार हस पंहिंजा पुट हस कर असां काकी हस दुरियूं घर ख़ाली करे आहिनि माल बाल खाए विया आहिनि कुझु दुरियूं जवाबदार भॼी विया आहिनि घर ख़ाली करे।
खैरपुर में संगावती तकरार तां ॿिनि धुरनि में झेड़े तां टारण लाइ वयल पुलिस एहलकार ऐं संदसि घरवारी मारिजी विया। हिकु ॼणो ज़ख़्मी। ॻोठ खानपुर जोणेजो में हथियारबंदनि फायरिंग करे पुलिस एहलकार नसरुल्ला जोणेजो ऐं संदसि ज़ाल मुमा जोणेजो खे क़त्ल करे छॾियो। पुलिस मक़तूलनि जा लाश पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतक़िल करे 3 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो। दादू में डॉक्टरनि जी मुबैना ग़फ़लत सबब फौत थियल नौजवान जावेद पहोड़ जे वाक़े जो केस दाख़िल न थियो। DHO जी जांच रिपोर्ट में डॉक्टर न्यास चनो ऐं आसिफ रज़ा मलकाणी ज़िम्मेवार करार। सिहत खाते पोइ बि कार्रवाई न कई। डॉक्टर्स पारां राॼोड़ी कोशिशुनि लाइ फौती नौजवान जे वारसनि ते दबाव जो इंकशाफ। फौती जावेद पहोड़ जे वारसनि FIR लाइ अदालत जो दर खड़काइण जो फ़ैसिलो करे वरितो। शिकारपुर जे इलाइक़े ॾखण में व्याज खोरनि मां तंग अची ज़िंदगी जो ॾीओ उझाईंदड़ वहाब जलबाणी जे वाक़े जो केस दाख़िल न थियो। वारसनि जो पुलिस ऐं व्याज खोरनि ख़िलाफ़ एहतजाज। पुलिस जो चवणु आहे त नौजवान जे पोस्टमार्टम रिपोर्ट बाद वाक़े जो केस दाख़िल कयो वेंदो। सखर में हथियारबंद खीर जे दुकान ते फायरिंग करे नौजवान खे क़त्ल करे छॾियो। संदसि भाउ ज़ख़्मी। शिकारपुर फाटक वटि नौजवान हुबदार खरोस गोलियुनि जी बख बणिजी वियो। संदसि भाउ ख़ान खरोस ज़ख़्मी। पुलिस मक़तूल नौजवान ऐं ज़ख़्मी खे अस्पताल मुंतक़िल कयो। जांच शुरू। ॼाम शोरे जे मांझंद तालके जे केतिरनि ई इलाइक़नि खे गैस न लॻण सबबि रहवासियुनि ऐं सियासी समाजी धुरियूं सरापा एहतजाज पड़ियल। उन्नड़पुर में बुख हड़ताली कैंप ते आलिन काठिन सां रद बचाव करे अनोखो मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरे में शामिल मांझंद वासियुनि दायो आहे त 2 सालनि खां रहवासी गैस जी सहूलियत लाइ जिदोजहद करे रहिया आहिनि। हुकूमती इदारा ऐं परदेही कंपनीज़ तरफ़ां मक़ामी माण्हुनि खे के बि सहूलियतूं नथियूं ॾिनियूं वञनि। मांझंद वासियुनि तरफ़ां गैस जी बुनियादी सहूलियत मिलण ताईं एहतजाज जारी रखण जो चिता। वहाँ मूंखे गिलियो मां बच्चनि जे विच में आयसि। मूंखे गिले गिले मारी मुंहिंजो बच्चो मुंहिंजो मारे छॾींदा छो कयो वेठा लठूं खणी आया को हरियूं खणी आया। देरि न कयूं पोइ झटपट में घटि कान कयूं पोइ मां बेहोश मड़ मुंहिंजी घिटी में गिलियूं ऐं उते ई माना मुंहिंजे माना रस्ते ते गले ते अॻियां ई माना मूंसां विड़िया आहिनि। जिते ॿार बचड़ा सभु निकिरिया आहिनि उन्हनि ते बि हिननि धकनि जा वार कया आहिनि। दादू में पोरियत ऐं संदसि पीरसन अमर जो बासरनि ते तशद्दुद ऐं तज़लील जो निशानो बणाइण जो इल्ज़ाम। बहार शाह ॻोठवासी रज़ाक ऐं संदसि अमर राजुल ख़ासखेली जो बासर ख़िलाफ़ एहतजाज। पीरसन औरत दाहियो त जवाबदार याकूब मुंहिंजे पुट खे तशद्दुद जो निशानो बणाए रहियो हो। खेसि छॾाइण जे लाइ पहुतसि त मूंखे बि वारनि मां गीले तशद्दुद कयो पियो। जवाबदारनि 30,000 रुपया बि फुर करे वरिता। नोटिस वठी इंसाफ़ कयो। सिंध ऐं बलूचिस्तान में मुख़्तलिफ़ हादसनि में औरत समेत 4 ॼणा अजल जो शिकार, 9 ॼणा ज़ख़्मी। कराची जी मीपा चौरंगी वटि हादसे में हिकु शहरी फौत। बांदी में रोड हादसे में ज़ख़्मी थियल नौजवान जावेद मरी नवाबशाह अस्पताल में दम ॾेई छॾियो। मटियारी वेझो कोहीड़े सबबि मोटरसाइकिल ऐं ट्रैक्टर ट्रॉली विच में टक्कर, 3 ॼणा ज़ख़्मी। शिकारपुर जे हमायूं शरीफ़ वारे इलाइक़े में कार गंदे पाणी जे तलाउ में किरण सबबि 2 ॼणा ज़ख़्मी थिया। सब्बी में घर जी छित तां किरण सबबि औरत फौत थी वई। न्यूज़ीलैंड में कोरोना वबा खां पोइ पाकिस्तान क्रिकेट स्क्वाड इंजरीज़ जो शिकार। खाॿे हथ जे अंगूठे में फ्रैक्चर थियण बाद कप्तान बाबर आज़म न्यूज़ीलैंड ख़िलाफ़ T20 इंटरनेशनल सीरीज़ मां ॿाहिरि। शादाब ख़ान बि मुकमल फिट नाहे। इमामुल हक़ इंजरी सबबि 17 डिसेंबर ते न्यूज़ीलैंड ख़िलाफ़ वोंगराई शहर में रिथियल वाहिद 4 ॾींहनि वारी मैच खेॾी न सघंदो। पाकिस्तान क्रिकेट टीम सुभाणे वोंगराई लाइ रवानी थींदी।